जागणो पवंदो ऐं जागण जे लाइ तव्हां तालके वासियुनि जे लाइ असां अवामी इतिहाद जेको जोड़ियो आहे, इहो अवामी इतिहाद जो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे वोट न ॾियो, पंहिंजा माण्हू बीहारियो। छो था इन्हनि खे वोट ॾियो जेके 40 सालनि खां वठी असांजे तालके खे जन तबाह कयो आहे, जन असांजी सिहत तबाह कई, तालीम तबाह कई, ड्रेनेज तबाह कयो, रेवेन्यू तबाह कयो, अमुन तबाह कयो, असांजा जेके बुनियादी मसइला जेके आहे सभु हड़प था कयूं वञनि। BDG इलेक्शन जेकी अचे थी उहा बिरादरी जो वोट आहे। 4 ॻोठ तव्हांजा पंहिंजा आहिनि, हिकिड़ी बिरादरी जा अदा, हिकिड़ो ॻोठ सॼो पंहिंजो आहे। तव्हांजो माण्हू त उते पंहिंजो ई कामयाबु थी सघे थो, त तव्हां ॿिए खे इलाज छो था कयो वोट ॾेई ऐं उन्हनि जे कढ भॼंदा था वठो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम तालके सिजावल जूणे जो वासियो। जीअं त अॼु मां ही वीडियो जेको आहे तव्हां सां मुखातिबु थियण जे लाइ ठाहे रहियो आहियां ऐं इहो अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त असांजो 35-30 सालनि में तालको सिजावल जूणे जो केॾी तरक़ी ते अची चुको आहे ऐं अॼुकल्ह 2025 ताईं जेकी दुनिया लेवल ते असांजो जेको तालको केतिरो अॻिते अची चुको आहे ऐं केॾी तरक़ी करे चुको आहे, जंहिंमें तालीम हुजे, सिहत हुजे, ड्रेनेज हुजे या रेवेन्यू जे हिसाब सां हुजे, अमुन जे हिसाब सां हुजे, बुनियादी मसइलनि जे हिसाब सां हुजे ऐं जेके ज़िले काउंसिल या जेके UC चेयरमैन या असांजा जेके MPA MNA रखियल आहिनि उन्हनि केॾी आवाम जी ख़िदमत कई आहे, असांजो तालको केॾो तरक़ी करे चुको आहे, उन बाबति मां तव्हां सां अॼु मुखातिबु आहियां त तव्हांखे सभ खां पहिरियां मां तालके जी तालीम जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालीम असांजे तालके जे हिसाब में काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि जेके ॿाहिराड़ियुनि में बंदि पिया आहिनि, जिथे मास्तर ड्यूटी नथा कनि। तव्हांखे त मां यको ॿुधाईंदो थो अचां त मास्तर पीपल्स पार्टी में जेके वॾा वॾा उहिदा रखनि था, ड्यूटी कनि न कनि उन्हनि जी मर्ज़ी आहे, उन्हनि जी वॾी सपोर्ट आहे। हेठां खां वठी मथे ताईं सभु ॿधल आहिनि। न बिलावल भुट्टो साहब थो एक्शन खणे, न आसिफ़ अली ज़रदारी साहब थो खणे, न अदी फरियाल टालपुर थी खणे, न को MNA MPA थो मास्तरनि ते को एक्शन खणे। मास्तर पीपल्स पार्टी जा उहिदेदार आहिनि, उहो कीअं उन्हनि ते एक्शन खणंदा? स्कूल बंदि, मास्तर ड्यूटी नथा कनि, तालीम तबाह, नौजवान जेके आहिनि त तबाह थी विया। हे असांजे जेके पंहिंजो TO साहब विहारियो अथऊं आशिक़ अली जमाली, ऐं ॿियो जेको फिंगर वारो आहे हिकिड़ो महीने ते चवंदा फिंगर हे जेको डेली हिननि जी चेक करे थो, उहो बि उन्हनि सां ॿधल। 15-15, 20-20, 25 हज़ार मास्तरनि जा ओॾो बि कटौती थिए थी, त उहे ड्यूटी कीअं कंदा? त तालीम कीअं आम थींदी? ऐं मां वरी तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जिथे जिथे वरी ॿार घणा आहिनि, हाणे ॾिसो न ॿाहिराड़ियुनि में जिथे जिथे ॿार, अदा हिकिड़ो स्कूल आहे हिन लोकेशन ते आहे, हिन खे हेतिरियूं माना हेतिरा ॻोठ मिलनि था, उते 400 ॿार आहे, त जिथे ॿार घणा आहिनि वरी उते हिकिड़ो मास्तर रखियल आहे या 2 रखियल आहिनि। जिथे वरी ॿार न आहिनि ऐं स्कूल सिर्फ़ु GPS जी लोकेशन में उते स्कूल आहिनि, बिल्डिंगियूं ठहियल आहिनि, उते रुॻो हाणे वञो त वण आहिनि, मेहूं ॿधियूं पियूं आहिनि स्कूलनि में। इहे तव्हांखे मां न्यूज़ ॾेई चुको आहियां। तव्हांखे हेड मास्तरनि जी बि न्यूज़ ॾेई चुको आहियां त जेके एवज़ी उन रखियो हिकिड़े हेड मास्तर, वरी उन एवज़ी वरी ॿियो एवज़ी रखियो, उहो स्कूल थो हलाए, जेके ॻोठ वारनि खे ख़बर न आहे त हेड मास्तर आहे। याने एॾो असांजी तालीम खे तबाह कयो वियो आहे। हे असांजे तालके सिजावल जूणे जो जी 2025 ताईं 35 सालनि में हिननि तालीम जो हशर कयो आहे। अचूं था सिहत ते, वञो इस्पतालनि में ॾिसूं असांजी इस्पतालूं जेको आहिनि फॉरेन में, जीअं न को दुबई या अमेरिका जे हॉस्पिटलूं आहिनि, वञूं था अर्ज़ी भुटे, दवाऊं कोन्हनि। अचूं था सिजावल, दवाऊं कोन्हनि, डॉक्टर ड्यूटियुनि ते न आहिनि। PPH 24 कलाक खुलियल आहे अवाम जे लाइ, दवाऊं स्टोरनि ते थियूं वञनि, उते थियूं खपनि। असांजो जेको DHO साहब आहे हर महीने
अलाए केतिरी दवा घपला हणे थो। अमीर जी कंहिं सहाफ़ी को तंग थो करे त मिंटनि में उन जे लाइ दवा अची थी वञे, बाक़ी ग़रीब मिसकिन जेको आहे त उन जे लाइ दवा कोन्हे। हे तव्हांखे ख़बर आहे, कल्ह वीचारा पंहिंजो 2 जतोई हुया ऐं हिकिड़ो भटी एक्सीडेंट थी पियो आहे कोराइन जे भरिसां। एम्बुलेंस कोन्हे, पंहिंजी मदद पाण खणो। 2 महीना 3 महीना अॻ में हसन भट्टी जा भट्टी हुया, सिराई मुमताज़ अली जा ॿार हुया ऐं ॿिया भाणे जो छोकिरो हुयुसि। वीचारा 2-3 माण्हू हुते मरी विया अर्ज़ी मोड़ ते। एम्बुलेंस अची मोटी वई। हेॾो सारो तालको आहे, उन जे लाइ एम्बुलेंस नथा ॾेई सघनि असांखे MNA MPA साहब। ऐं हे जेके तालके ते वेठा आहिनि, जेके उहिदेदार लॻा पीपुल्स पार्टी जा ऐं ज़िले चेयरमैन लॻा वेठा आहिनि, असांखे तालके जे लाइ एम्बुलेंस कोन्हे जो असां पंहिंजा लाश एम्बुलेंस ते खणूं, रक्षनि में खणी था वञूं, पंहिंजी मदद पाण कारुनि में खणी अदा लाड़काणे था पहुचायूं। फर्स्ट एड बि हिते असांखे अस्पतालनि में नथी मिले, रुगो दवाऊं खपाऊं। जे वरी अचूं था असां तालका अस्पताल ॾे, त तालका अस्पताल खे 14 साल गुज़री चुका आहिनि। न ठेकेदार आहे, न को माण्हू ई आहे। मां न्यूज़ में तव्हांखे ॾेखारे चुको आहियां, कमरनि में भुआ पिया आहिनि, अञा ठही न आहे अगाटो ई कब्ज़ा। त हे असांजे तालके जा हाल आहिनि। 2025 में केॾी तरक़ी कई आहे असांजे तालके सिजावल जूणे जो। सिर्फ़ु छाजे लाइ त असां ख़ामोश आहियूं, असां सुजाग न आहियूं, असां घर सुता पिया आहियूं। मुंहिंजो छा, इन में अदा मसला हल न थींदा। सुजाग थियो, तव्हांखे जाॻणो पवंदो। शऊर जाॻायो तालके अंदरि। अचूं था वरी रेवेन्यू ॾे। रेवेन्यू जो हाल असांजो एॾो 2025 ताईं तरक़ी करे चुको आहे। हिन पीपुल्स पार्टी जे दौर में रेवेन्यू में प्राइवेट माण्हू था ऑफिस खे हलाइनि। प्राइवेट माण्हू, अणपढ़ियल माण्हू, आंगूठे छाप, ग़रीबनि जा खाता अमीरनि जे नालनि ते। हेॾां सभु को रड़ंदो थो अचे, अबा मुंहिंजो खातो चेंज थी वियो, अबा मुंहिंजो खातो चेंज थी वियो। कहिड़ो हिननि असांखे पीपुल्स पार्टी वारनि तालके में छा ॾिनो आहे? वठो घरनि जे पैसनि खे। 2022 खां वठी 3 साल गुज़री चुका आहिनि। माण्हू सीअ में गर्मी में तड़पनि था पिया, ग़रीब मिसकीन माण्हू। हिन बंगले वारनि खे कहिड़ी ख़बर त सीउ छा थींदो आहे। इन बंगले वारनि खे जेके खरबे रुपया करप्शन करे कमाइनि था, जेके बंगलनि मां निकिरी एसियुनि में वेहनि था, गाॾी में बि एसी त बंगले में बि एसी, त उन्हनि खे ग़रीबनि जे दर्द जी कहिड़ी ख़बर। त हिन महिल ताईं ग़रीब माण्हू जेके मिसकीन आहिनि, जेके सैलाब मुतासिरीन आहिनि, हिननि खे कहिड़ी ख़बर बंगलनि वारनि खे जो ही पैसा रिलीज़ कंदा। हो त किरोड़े खरबे रुपयनि जी करप्शन कयूं, पंहिंजा ऐशनि में लॻा पिया आहिनि ऐं पंहिंजी रीवो गाॾियुनि ते चढ़िया वेठा आहिनि। हिननि खे कहिड़ी ग़रीबनि खे जी ख़बर त ही ग़रीब हिन महिल पारे में हेॾी थधि में कंहिं पंहिंजो ज़मीन में जेके वेठा आहिनि, कखावनि घरनि में वेठा आहिनि। कंहिंखे त कखावा घर बि सुर जा न आहिनि। अॼुकल्ह एॾी आबादी थी वई आहे जो मुल्क में कानो बि कोन्हे जो माण्हू कखावा घर ठाहे वेहे। उन्हनि जे बचड़नि जा हाल ॾिसो, तव्हां घुमी ॾिसो ॿाहिराड़ियूं, या तव्हां सॼे तालके जा पाण हितां जा रहवासी आहियो त तव्हांखे ख़बर न आहे त असांजे तालके जो छा हिननि हाल करे छॾियो आहे। त मुंहिंजे वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त जाॻो, ॻाल्हायो, शहूर पैदा कयो, उन्हनि खां सवाल कयो त तव्हां हेतिरा साल असां खां वोट वरिता आहिनि, असांखे कहिड़ियूं तव्हां बुनियादियूं जेके सहूलतूं ॾिनियूं आहिनि। सॼे तालके जो हिननि सफ़ा खानो ख़राबु करे छॾियो आहे। ग़रीब तड़पनि था, जिन खे घरनि जा पैसा हिन महिल ताईं 3 साल गुज़री चुका आहिनि, रिलीज़ न थिया आहिनि। ग़रीब मिसकीन ॿाहिराड़ियुनि में वञो तव्हां, उन्हनि जा हाल ॾिसो त उहे तड़पनि था। ऐं जेके शहरनि में वेठा आहिनि, उन्हनि जूं छितूं किरियल आहिनि, त उहे वीचारा सीअ में किथे सुम्हनि। उन्हनि खे पैसा त रिलीज़ कयो उन्हनि जा, त हू वीचारा घर त ठाराइनि कुझु न कुझु। त
त कयो, बचड़नि खे त आराम कराइनि, या हिकु ग़रीब मिसकीन माण्हू जेको रोज़ु कमाए रोज़ु खाए थो उहो घर केॾां ठाहींदो। सॼे तालके खे ख़तमु करे चुका आहिनि। सफ़ा जीअं उॾही जीअं वठंदी आहे कंहिं काठ खे, सफ़ा हिन तालके खे खंडर हिननि बणाए छॾियो आहे। इन जे लाइ तव्हां जाॻो। तालके जी तरक़ी जे लाइ वरी ज़िले काउंसिल जा जेके असांजे तालके जा जेके मेंबर चूंडिया विया आहिनि, उन्हनि केॾी तालके में तरक़ी आंदी आहे। वरी अचो उन्हनि जे ॾे बि थोरो त 60-60 लख रुपयो मिलियो अथनि। हेॾियूं लाइटियूं मिलियूं अथनि। कंहिंखे मिलियूं आहिनि? कंहिं ग़रीब मिसकीन, कहिड़नि ग़रीबनि मिसकीननि खे मिलिया आहिनि? सोलर प्लेटूं कहिड़नि ग़रीबनि खे मिलियूं आहिनि? फ़ोटू पाण तव्हां ॾिसो था सोशल मीडिया ते अचनि पिया। सिर्फ़ में सिर्फ़ मतिलबु पंहिंजे कारकुननि, पंहिंजे उहिदेदारनि, पंहिंजे ख़ासि माण्हुनि जेके पंहिंजा हुननि जा जेके 24 कलाक जेके गॾु लॻा था वठनि, सिर्फ़ु उन्हनि खे था ॾियनि, बाक़ी ॿियो कोई बि न। छो जो सॼे तालके सिजावल जूणे जो में हिननि जा जेके ख़ासि माण्हू आहिनि न, उहे पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदा आहिनि, उहे ई हिननि खे वोट ॾींदा आहिनि। बाक़ी हे ॿिया जेके तालके में रहनि था न, उहे नथा ॾियनि शायदि, तॾहिं त उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। मूं रुॻो हिकिड़ी पोस्ट रखी त तालके सिजावल जूणे जो जे कहिड़े कहिड़े ॻोठनि में बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं कमु हलनि था, त कसम ते त मां सम्झां थो त 230 खां बि कमेंट जेकी आहे त चढ़ी चुकी आहे। हिन महिल बि तव्हां पोस्ट पई आहे मुंहिंजे हिन वाल ते, तव्हां चेक त कयो त केतिरा ॻोठ हिननि पंहिंजो ॻोठाणनि, हर को पंहिंजो ॻोठु लिखंदो वियो आहे। हिननि कम किथे कया आहिनि, किथे था कनि? मुंहिंजे वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त तालको असांजो बिल्कुलु तबाह थी चुको आहे। जे तालके खे अॻिते वधाइणो आहे अवाम खे, जे पंहिंजे ॻोठनि में अवां बुनियादी मसइला हल कराइणु चाहियो था, जे तव्हां पंहिंजो सिहत जे हिसाब सां हॉस्पिटलनि खे सही कराइणु ॼाणियो था, जे तव्हां तालीम जी बहितरी चाहियो था, जे तव्हां ड्रेनेज सिस्टम चाहियो था, जे पंहिंजे ॻोठनि शहरनि जी सफ़ाई चाहियो था, जे तव्हां पंहिंजे हिन तालके में अमुन चाहियो था, जे तव्हां पंहिंजे जेके ग़रीब मारूअड़ा जेके सैलाब मुतासिरीन आहिनि उन्हनि जे घरनि जा पैसा रिलीज़ कराइणु चाहियो था, जे तव्हां घरनि जा पैसा जेके हिन महिल 2022 खां वठी 3 साल गुज़री चुका आहिनि, बंदि पिया आहिनि, जे चाहियो था त तव्हांखे जाॻणो पवंदो। ऐं जाॻण जे लाइ तव्हां तालके वासियुनि जे लाइ असां अवामी इतिहाद जेको जोड़ियो आहे, इहो अवामी इतिहाद जो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे वोट न ॾियो। कम अज़ कम ॾिसो न, BDG इलेक्शन में वोट कंहिंजो आहे? वोट आहे बिरादरी जो। जंहिंजी बिरादरी घणी आहे वोट उनजो आहे। पंहिंजा माण्हू बीहारियो। छो था इन्हनि खे वोट ॾियो जेके 40 सालनि खां वठी असांजे तालके खे जन तबाह कयो आहे, जन असांजी सिहत तबाह कई, तालीम तबाह कई, ड्रेनेज तबाह कयो, रेवेन्यू तबाह कयो, अमुन तबाह कयो, असांजा जेके बुनियादी मसइला जेके आहे सभु हड़प था कयूं वञनि। चेयरमैन हुजनि, ज़िले काउंसिल जा मेंबर हुजनि, केर बि हुजे, असां सां सचो आहे ई न, त तव्हां उन्हनि खे वोट छो था ॾियो? कम अज़ कम तव्हां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियो, हिक ॿिए सां एको कयो, ॿधी कयो, जाॻो। जाॻण खां सवाइ कुझु न थींदो। तव्हां जेके ॾिसो न, BDG इलेक्शन जेकी अचे थी उहा बिरादरी जो वोट आहे। 4 ॻोठ तव्हांजा पंहिंजा आहिनि, हिकिड़ी बिरादरी जा अदा, हिकिड़ो ॻोठु सॼो पंहिंजो आहे। तव्हांजो माण्हू त उते पंहिंजो ई कामयाबु थी सघे थो, त तव्हां ॿिए खे इलाज छो था कयो वोट ॾेई ऐं उन्हनि जे कॾ भॼंदा था वठो? मुंहिंजो मक़सदु इहो आहे त ॿधी कयो, जाॻो, पंहिंजा माण्हू बीहारियो, इन पार्टियुनि खे छॾियो, हिन अवामी इतिहाद खे मज़बूत कयो। वाइदो आहे मुंहिंजो तव्हां सां त इहे बुनियादी मसइला, इहे अमुन, तव्हां हीअं गॾु थियो, गॾु थी निकिरूं था हर हंधि थाणे ते, SP वटि ऐं पंहिंजो रेवेन्यू ऑफिस में ऐं पंहिंजो कंहिं अस्पताल में, पोइ ॾिसूं असां सां नाजाइज़ियूं थियनि। जेतिरे ताईं न जाॻंदव कुझु बि न थींदो।
त ख़ुदारा पंहिंजे ईंदड़ नसुल जे लाइ जाॻो, पंहिंजे नौजवान नसुल जे लाइ तालीम लाइ जाॻो, पंहिंजे मासूम बचड़नि जे लाइ जाॻो, जिन खे सिहत सही नथी मिले, जेकी डॉक्टर सभु जेके वेठा आहिनि असांजे इस्पतालनि में, उहे सभु दवाऊं हड़प कयूं था वञनि असांजूं, रुॻो अमीरनि खे मिलनि था, अमीरनि जे माण्हुनि खे उहे दवाऊं मिलनि थियूं। तालीम बि अमीर जो जेको ॿारु आहे पिराए थो काथे शहर में, पैसे वारो आहे न, उहा शहर वञी उते पंहिंजा बच्चा थो पढ़ाए। हिते तव्हांजा असांजा बच्चा रहनि था, असांजो जेकी तालीम जो निज़ाम न हूंदो त शऊर काॾों ईंदो, ऐं तालीम न हूंदी। चवंदा आहिनि न, चवण वारनि वॾनि जी चवणी आहे, वॾनि जी चवणी आहे त तालीम इंसान जी टीं अखि आहे। ख़ुदा जो कसम आहे, मूंखे यको रुॻो तालीम जे हिसाब सां त घणो ॾुख थो थिए, छो जो असांजा बच्चा, असांजा ईंदड़ नसुल जेके आहिनि तबाह थी रहिया आहिनि। स्कूल बंदि आहिनि, मास्तर उहिदनि ते वेठा आहिनि। ख़ुदारा इन्हनि जे तव्हां हिन तालके जी तरक़ी चाहियो था, पंहिंजो भलो चाहियो था, ऐं पंहिंजे पाड़ेसिरनि जो भलो चाहियो था, त सभु गॾु थियो, हिक ॿिए सां इतिहाद कयो, ॿधी कयो, पंहिंजा माण्हू बीहारियो। अवामी इतिहाद जो मक़सदु छा आहे? मां बि हंधुसि ॼण तव्हांजे ॻोठनि जा माण्हू जंहिंजो तादादु घणो आहे, गॾु करे उन्हनि खे बीहारणु, त इन्हनि खे वोट न ॾियो, इहे असांखे ॾियनि छा था जो वोट ॾियूं? ख़ुदारा हिन मुंहिंजे मैसेज ते थोरो गौर कयो, पंहिंजी दिलि ते हथु रखो, पंहिंजे ज़मीर सां थोरो ॻाल्हायो त तव्हां छा इहे सही माण्हुनि खे वोट ॾेई रहिया आहियो। तालके वासियुनि जो नौकर सैयद रोशन अली। ख़ुदा हाफ़िज़।